मौलाना साहब तहांजी दुश्मनी कहिड़ी आहे? रुगो इहा त मौलाना मदारिस जी रजिस्ट्रेशन तो घुरे, मसाजिद जी रजिस्ट्रेशन तो घुरे। मौलाना जो ॾोह इहो जो मौलाना सूद खां पाक माशी निज़ाम जो तहां खां वाइदो वरितो, तहां फरिया था वञो, मौलाना डंडो खई बीठो। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमाउ वरसतुल अंबिया। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। लाइक सद एहतराम, लाइक सद तकरीम, मखदूमुल उलमा हज़रत सईद अब्दुल क़य्यूम हालिजवी साहब दामत बरकातुहुल आलिया, अमीर जमीयत उलमा इस्लाम सूबा सिंध, बिरादर मुकर्रम मौलाना मोहम्मद इसहाक लगारी साहब, नाजिम जमीयत उलमा इस्लाम सूबा सिंध, बिरादर मुकर्रम हाफिज सिराज अहमद चन्ना साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला घोटकी, स्टेज पे मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, खानवादे हालिजवी जा चश्मो चिरागान, मुअज़्ज़िज़ अकाबिर उलमाए इकराम, पिंडाल में मौजूद मस्सू कलवड़ घोटकी जा गैरतमंद, जुर्रतमंद, दिलेर मुजाहिद साथियों, दस्तार बंदी कंदड़ आलिमन, हाफिजन, उन्हनि जे वालिदैन, असातिज़ा के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां तो, दुआ करियां तो त अल्लाह तबारक व तआला असां जे मसू कलवड़ जे हिन इदारे के क़यामत जे सुबह ताईं शाद ऐं आबाद बनाए। रब साईं असां जे हिन इदारे के मीनारे नूर बनाए, रुश्द ऐं हिदायत जो मरकज़ बनाए। ऐं अल्लाह तबारक व तआला असां जे हिन इदारे जे ज़रूरियात के ग़ैबी ख़ज़ाननि मां पूरो फरमाए। अकाबिर उलमा इकराम जा तफ़सीली बयानात अवां ॿुधाइनि। मां खां बाद पंजाब खां आयल मुअज़्ज़िज़ उलमा इकराम जा बयानात थींदा। मुख़्तसर वक़्त में ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ करण चाहियां थो। इन उम्मीद सां तव्हां मुंहिंजे मारूज़ात के गौर सां ॿुधंदा। अज़ीज़ान मोहतरम, ॻाल्हाइण जे लाइ घणो कुझु आहे जंहिं ते लबकुशाई करे सघिजे थी। खोड़ सारा मौज़ूआत आहिनि
जेका हल तलब आहिनि, लेकिन मां एक अहम मौजूअ जे तरफ़ कौम जी ऐं अवामुन नास जी तवज्जो मबज़ूल कराइण घुरां थो। अरसे दराज का अंग्रेज जी ऐं अंग्रेज जे पुटनि जी इहा कोशिश रही आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां मदारिस खे ख़त्म कयो वञे या मदारिस जे किरदार खे महदूद कयो वञे। मूंखे यादि आहे त जनरल मुशर्रफ जे दौर में मॉडल मदरसे जे नाले ते मदरसा खोलिया विया। उलमाए इकराम खे उन में उस्ताद जे तौर ते भर्ती कयो वियो ऐं हिक हिक मौलवीअ जी 1.5 लख रुपयो पघार रखी वई। आम मदरसन में पढ़ाईंदड़ शेखुल हदीस जी भी तीर मारियो त को 20,000 पघार मुश्किल सां आहे। 1.5 लख रुपयो फारसी ऐं पदनामो ऐं गुलिस्तां ऐं बोस्तां पढ़ाइण वारे मौलवीअ जी जनरल मुशर्रफ साहब पघार रखी। वजह छा हो त मदरसा हुकूमती कंट्रोल में अचनि ऐं मदरसा सरकारी तहवील में रहनि, छो त मौलवीअ खे का परवाह ई न आहे। सभु ड्रिजनि था, सभु झुकिया पिया आहिनि, सभु सलामियूं था भरनि, सभु इलाज ऐं मिंथूं था कनि। अकेलो मौलवी आ, पगार 8,000 है, मिंबर ते बीहे तो, बाह गुंजे तो, अमेरिका का शुरू तो करे इसराइल ताईं, इसराइल का शुरू तो करे तो इस्लामाबाद ताईं, इस्लामाबाद का शुरू तो करे तो घोटकीअ जे वडेरन भौतारन खानन नवाबन सरदारन जी मिट्टी पलीत करे चे तो हाणे सफ़ूं ठाहियो त निमाज़ पढ़ूं। मुल्लो कंट्रोल में ही नथो अचे, मौलवी वठ में ही नथो अचे। मौलवी के कंट्रोल कयो, मुल्ले के कंट्रोल कयो ऐं मौलवी के जी हाणे उस्तादुल हदीस हदीस जो सबक पढ़ाईंदे चयो त पंजाब में नओं मंसूबो शुरू कयो आहे। हिक हिक मौलवी के 25,000 रुपया वजीफो माहवार ॾिनो वेंदो। वजह छा आहे? मौलवी हुकूमत के कंट्रोल में रहे, मौलवी सरकारी तहवील में रहे ऐं नालो छा ॾिनो अथऊं? मदारिस जी इस्लाह था कयूं, मदारिस जी इस्लाह था कयूं। मदरसन में पढ़ंदड़ गरीब तालिबन जो फिक्र था कयूं। तालिबन के जदीद तालीम अचण घुर्जे, मदरसन जे अंदर इस्लाह हुजण घुर्जे। अड़े चंडरऊ पहिरियों पंहिंजनि स्कूलनि जी त इस्लाह कयो। 60 लख ॿार सिंध में स्कूल खां ऐं स्कूल जे तालीम खां महरूम आहिनि। घणा ॿार? घणा ॻाल्हायो? 60 लख ॿार उहे आहिनि जेका सिंध में स्कूल न आहिनि वेंदा, मदरसे न आहिनि वेंदा, मकतब न आहिनि वेंदा। पहिरियों उन्हनि 60 लख माण्हुनि खे ऐं उन्हनि जे ॿारनि खे त स्कूल मोकिलियो, उन्हनि जे तालीम जो फिक्र कयो। रोज़ जाठा था हणंदा वरतनि, स्कूलनि जा फारिग़ तहसील, यूनिवर्सिटियुनि जा फारिग़ तहसील, कॉलेजनि जा फारिग़ तहसील। हाणे बि मूंखे पर्ची ॾिनऊं त साईं कराची में 33 नंबर आहिनि, अलाए कहिड़नि नंबरनि वारा धरणा हयूं वेठा आहिनि नौजवान। उन्हनि जे लाइ आवाज़ बुलंद कयो। अड़े पहिरियों पंहिंजे स्कूल, पंहिंजे कॉलेज, पंहिंजे यूनिवर्सिटीअ मां फारिग़ तहसील थींदड़ खे त नौकरी ॾियो। तव्हांजा रोज़ स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटीअ जा फारिग़ तहसील धरणा हयूं वेठा आहिनि, रोड बंदि कयूं वेठा आहिनि। नौकरी ॾियो, नौकरी ॾियो, नौकरी ॾियो, नौकरी ॾियो। ऐं स्कूलनि जो हाल छा आहे?
स्कूल आहे तो उस्ताद कोने, उस्ताद आहे तो अंगूठे छाप वाठो चमचो देगड़ी भर्ती थियला जेके पढ़ के अलिफ के बे बद के बे बुक पढ़ न थो अचे ओ कौम जे बार के केड़ी तालीम पढ़ाईंदो उस्ताद अंगूठे छाप। स्कूल आहे तो स्कूल मुकम्मल ना है या स्कूल में भित कोने, भित आहे तो पखो कोने, पखो आहे तो बेंच कोने, बेंच आहे तो बाथरूम कोने। सुबह जो छोकरा था पढ़न तो शाम जो छोकरियों थी पढ़न तहां जे स्कूलन जो जरूरत जो तहां पूरी न करे सघिया आयो। तव्हां स्कूलन में बाथरूम न आयो रही सघिया, तव्हां स्कूल में पखा न आयो रही सघिया, तव्हां स्कूल में डेस्क्यू न आयो रही सघिया, तव्हां स्कूल जे ॿारनि खे किताब न आयो रही सघिया। तव्हां के मदरसन जो फिक्र कीअं अची खाधो हा या त ईअं हुजे सब स्कूल सोन जा ठहियल हुजनि, हा ईअं हुजे स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी जा फारिग तहसील सभिनी खे नौकरी मिली वई हुजे, हिकिड़ो बेरोजगार न हुजे। पोइ हुकूमत चए था दा हाणे मदरसन जे मौलविन खे नौकरी ॾियणी आहे त ॻाल्हि सम्झ में बि अचे, दिमाग में भी अचे तो बाबा नौकरी बची पई हुई, बेरोजगारी खत्म थी वही है। सभिनी कॉलेज यूनिवर्सिटी में पढ़ंदड़न के नौकरी मिली है। नौजवान जाठा झलींदा था वतन, स्कूल तबाही जे किनारे ते 60 लाख ॿार तालीम का महरूम। तहां के मदरसे जो फिक्र ना है, मदरसे जे इस्लाह जो फिक्र ना है। तहां जे पेट में बरूड़ ये तमस्सु कलवड़ हुजे या कंधकोट कश्मीर हुजे, केसर गजरानी हुजे या हाजी खास्ती हुजे, फर्रे बर हुजे, हिन वक्त जे कदे को हुकूमत के ललकारे रहियो अवाम जो आवाज बणजी करे दीन भर्ती जी चौकीदारी करे रहियो तो वो मौलविया, वो मुल्ला है, वो दाढ़ी है पटके वाला जेको दीन के दुश्मनन के भी ललकारे तो, भर्ती के दुश्मनन के भी ललकारे तो, वडेरन फौजारन खानन नवाबन सरदारन सा भी अखियों अखिन में तो मिलाए, हुक्मरानन सा रोड ते भी मल्ला तो बिढ़े, इलेक्शन में भी मल्ला तो बिढ़े। इनन मदरसन के कंट्रोल कयो बुधो तहां जा पीर दादा भी आया हा मरी वियो, मदरसा मौजूद है तहां के भी जेतिरो जोर लगाइणो लगाए ॾिसो इंशाअल्लाह तहां जा ईंदड़ नस्ल भी खत्म थी वेंदा। मदरसन के कंहिंजो पीर भी खत्म नथो करे सघे। हे मदरसा क़यामत जे सुबुह ताईं शाद ऐं आबाद रहंदा इंशाअल्लाह। हालत ॾिसो सोड़ करप्शन करण वारा स्कूल जी पैदावार, सिंध के खपाइण वारा कॉलेज यूनिवर्सिटी जी पैदावार, दरिया जे सौदे करण वारा स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी जी पैदावार, टेबल जे हेठां टेबल जे मथा कौम जी रत चूसण वारा तुझे स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी जी समाजड़ी सिंध जे गरीबन मिस्कीनन खाविन मजदूरन जी चौकीदारी करण वारा मदरसन जा पैदावार, दरिया जी चौकीदारी करण वारा मदरसन जी पैदावार है। अमुन जे लाइ 13 ॾींहं रोड ते सुम्हण वारा मदरसन जी पैदावार है। त सिंध खपाईंदड़न सां इलेक्शन में मुकाबले करण वारा मदरसन जी पैदावार है। तुंहिंजे स्कूल तुंहिंजे कॉलेज तुंहिंजी यूनिवर्सिटी में पढ़ंदड़न सिंध जी भीख कई आहे, मुंहिंजे मदरसे में पढ़ंदड़न सिंध जी भी मालकी कई आहे। गरीबन जो भी आवाज बढ़िया है त समाजड़ी सिंध के बाबुल इस्लाम बढ़ाइण जे लाइ भी मेहनत ऐं जद्दोजहद करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह मदरसन में पढ़ंदड़ है मौलवी हे आलिम समाजड़ी सिंध के बागुन जे बातन में आजाद कराईंदा ऐं माण्हुनि खे उन्हनि जा हक़ उन्हनि जे दरवाज़नि ताईं पहुचाईंदा। नारे तकबीर, नारे तकबीर। मदारिसे दीनिया, मदारिसे दीनिया, जो मदारिस से टकराएगा वो पास हो जाएगा, जो मदारिस से टकराएगा मदारिसे दीनिया। आजकल मौलाना फजल रहमान साहब ते काबड़ा बैठा, मौलाना तहांजू बकरियूं चोरी कयूं या मेहूं चोरी कयूं, मौलाना तहांजो कसूर कहिड़ो कयो,
मौलाना साहब तहांजी दुश्मनी कहिड़ी आहे? रुगो इहा त मौलाना मदारिस जी रजिस्ट्रेशन तो घुरे, मसाजिद जी रजिस्ट्रेशन तो घुरे। मौलाना जो ॾोही जो मौलाना सूद खां पाक माशी निज़ाम जो तहां खां वाइदो वरतो, तहां फिरिया था वञो, मौलाना डंडो खयूं बीठो आहे। मौलाना जो कसूर इहा जो मौलाना इस्लामी नजरियाती काउंसिल जे सिफारिशात ते कानून साज़ी जी ॻाल्हि थो करे। मौलाना जो कसूर इहो जो मौलाना 73 साल जी उम्र में पहिरियों दफ़ो सुप्रीम कोर्ट में झोली खणी मदीने जे मीर जे ख़त्म नबुव्वत जे कानून जी चौकीदारी करण जे लाइ पहुतो। मौलाना जो कसूर इहो जो सेनेट में क़ौमी असेंबली में मौलाना ख़त्म नबुव्वत जे कानून जी चौकीदारी थो करे। ॿियो कहिड़ो कसूर आहे मौलाना जो? ॿी मौलाना जी कहिड़ी ग़लती आहे? करप्शन करण वारा तहांखे क़बूल, सिंध खपाइण वारा तहांखे क़बूल, कबाइली छेड़ा करण वारा तहांखे क़बूल, अवाम जी रत चूसण वारा तहांखे क़बूल, इस्लाम जी ॻाल्हि करण वारा तहांखे क़बूल न आहिनि। हे तहां जो एजेंडो न आहे, हे मग़रिब जो एजेंडो आहे। ऐं इंशाअल्लाह जेसिताईं जमीयत जा जोधा जवान जीअर आहिनि, तहां जे इन एजेंडे खे पूरो थियण न ॾींदासीं। इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ, क़ुरान जे कानून जे लाइ, शरीयत जे निज़ाम जे लाइ, ख़त्म नबुव्वत जे कानून जे लाइ, ॾाढ़ी ऐं पटके जे लाइ कंध कपाइणा पिया त कपाए छॾींदासीं, लेकिन कंहिं दीन ऐं इस्लाम जे दुश्मन जे साम्हूं कंध न झुकाईंदासीं इंशाअल्लाह। मुंहिंजे क़ाइद मौलाना फज़लुर रहमान साहब फरमायो हो न, हे पटका असां कंध झुकाइण जे लाइ न आहिनि पाता, हे पटका असां कंध खणी हली करे घुमण जे लाइ पाता आहिनि। लेकिन साज़िश समझो, साज़िश समझो, अॼु मदरसन खे महदूद करण जी साज़िश पई थिए, अॼु मदरसन के कंट्रोल करने की साजिश पई थे। अॼु मदरसन का वरी तकलीफ़ है, मदरसन जे मौलविन जी नौकरी। कॾहिं के मौलवी तहां को कसम दवा अल्लाह जो मसू कलवड़ वारो, मां तव्हांखे कसम ॾिनो आहे, कसम। मां हूअं बि तव्हां खां ॻाल्हि पुछां त बि तव्हां मूंखे सचो जवाबु ॾींदव, पर कसम तव्हांखे ॾिनो आहे, हाणे सच ॻाल्हाइजो। छा कॾहिं कंहिं मौलवीअ तव्हांजी ज़िंदगीअ में ज़ोहर जी, फजर जी, ज़ोहर जी, असर जी, मगरिब जी, इशा जी अज़ान न ॾिनी हुजे ऐं लाउड ते पढ़ो ॾिनो हुजई त अॼु अज़ान न थींदी, पहिरियों पघार वधायो? कसम त अल्लाह जो ॿुधायो। जवाब ॾियो बाबा, कॾहिं कंहिं मौलवी एहतिजाज कयो आहे त अज़ान न ॾींदुमि? कॾहिं तव्हां बीठा हुजो, मौलवी चयो हुजे अॼु निमाज़ न थींदी, पहिरियों पघार वधायो? अॼु ईद न थींदी, पघार वधायो? अबा कॾहिं कंहिं मौलवीअ चयो त पिणे भली धप हणे त हणे, मां जनाज़ो न पढ़ाईंदोमांसि, पहिरियों 20,000 रुपया जनाज़े पढ़ाइण जा ॾे? ॿुधा, कसम अथव अल्लाह जो, कसम ॾिनो तमामु। कॾहिं कंहिं मौलवीअ चयो अॼु निकाह न पढ़ाईंदो, मुंहिंजी 50,000 जी फीस आहे ॾियो? कॾहिं ज़िंदगीअ में ॿुधो अथव कंहिं मौलवीअ प्रेस क्लब जे ॿाहिरां धरणो हयो हुजे, मुज़ाहिरो कयो हुजे त नौकरी ॾियो, नौकरी ॾियो, नौकरी ॾियो? जॾहिं मौलवी 4,000 ते, 8,000 ते, 10,000 ते पेट सां पत्थर ॿधी पिनी करे ॿार बि पढ़ाइनि, उन्हनि खे कपिड़ा बि ॾियनि, किताब बि ॾियनि, मदरसो बि हलाइनि, पंहिंजो घर बि हलाइनि, ऐं पढ़ण खां पोइ मरंदे मरी वञनि, नौकरीअ जे लाइ मुज़ाहिरो ऐं धरणो बि न कनि, पोइ उन मौलवीअ जो तव्हां फिक्र छो था कयो? उन्हनि जो फिक्र कयो जिन जो मुस्तक़बिल तव्हां जे करे तबाह थी रहियो आहे। मौलविन जो फिक्र करण जी तव्हांखे ज़रूरत न आहे। मौलविन खे अल्लाह थो खाराए, अल्लाह थो हलाए, मौलविन खे अल्लाह खाराईंदो ऐं अल्लाह हलाईंदो। तव्हांखे मौलविन जो फिक्र करण जी ज़रूरत कोन्हे। सुधरी वञो। मदरसो असांजे लाइ रेड लाइन आहे। असां मदरसे जे लाइ सभु कुझु कंदासीं, असां मस्जिद जे लाइ सभु कुझु कंदासीं, लेकिन मस्जिद ऐं मदरसो हुकूमत जे तहवील में ॾियण जे लाइ असां सोचे बि नथा सघूं। जाते आयो हुते बिहजी वञो, जाते आयो हुते रुकी वञो। दीन ऐं इस्लाम असां मज़ाक़ू बंदि कयो, क़ुरान ऐं शरीयत जे हुक्मनि सां मज़ाक़ू बंदि कयो। अमेरिका खे राज़ी करण जे इन ख्वाब ऐं ख़्याल में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे नाराज़ करण बंदि कयो। वाज़ेह पैगाम,
साफ है टोटाक पैगाम है मदरसा असां जे लाइ रेड लाइन आहिनि जेको इन रेड लाइन के क्रॉस कंदो जमीयत जा लखे जोधा जवान पंहिंजनि मदरसनि मस्जिदनि जी चौकीदारी जे लाइ डंडो हथ में खणी मैदान ते निकिरी ईंदा इंशाअल्लाह। आहे को इंशाअल्लाह चवण वारो आहे को इंशाअल्लाह चवण वारो। इस्लामी जमहूरिया पाकिस्तान कूड़ा कूड़े जा पुट ता कौम सां धोखो कयो ता कौम सां फ्रॉड कयो ला इलाहा इल्लल्लाह जो नारो तहां कूड़ हयो ता कौम के लॉलीपॉप ॾिनो ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क हाणे हफ़्तो पहिरियां 10 ॾींहं पहिरियां फील्ड मार्शल जनाब आसिम मुनीर साहब इस्लामाबाद में तकरीर कंदे फरमायो त हे वाहिद मुल्क आहे जेको मदीने जे रियासत खां पोइ ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते ठहियो आहे। असांजे फील्ड मार्शल फरमायो त हे वाहिद मुल्क आहे जेको 27 रमज़ान जे रात ते ठहियो। फील्ड मार्शल फरमायो त हे असांजो मुल्क आहे जेको क़ुरान ऐं शरीयत जे निज़ाम जे लाइ ठहियो। त फील्ड मार्शल साहब इहो बि ॿुधायो त क़ुरान जे कानून जे लाइ शरीयत जे निज़ाम जे लाइ अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ 78 साल कुर्सियुनि ते तहां के मौलवी खे छो नाहे विहारियो। क़ुरान जे कानून जे लाइ जनरल यहया खान जनरल अयूब खान जनरल टिका खान जनरल मुशर्रफ खान ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ जनाब हजरत मौलाना अल्लामा शेखुल कुरान वल हदीस आसिफ अली जरदारी साहब ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ हजरत मौलाना अल्लामा पीराने पीर जनाब साईं किबला हजरत मोहतरम मोहतशम सैयद सगोरो साईं कायम अली शाह साहब ऐं हाणे साईं मुराद अली शाह साहब कौम सां धोखो था कयो कौम सां फ्रॉड था कयो। ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ इमरान अहमद खान न्याज़ी ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ बेनज़ीर भुट्टो साहिबा ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ चाचो नवाज शरीफ चाचो शहबाज शरीफ ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ मरहूम मीर ज़फरुल्लाह खान जमाली ऐं मोहतरम जनाब चौधरी शुजात हुसैन खान ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ आसिफ अली जरदारी आरिफ अलवी ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ कॾहिं को मौलवी कुर्सीअ ते विहारियो अथव। मुफ्ती महमूद खां त तव्हांखे चिड़ हुई हज़रत बनूरी त हो मुफ्ती महमूद साहब खां तव्हांखे चिड़ ही अल्लामा शाह अहमद नूरानी त हो मौलाना फजलुर रहमान का तहांखे चिड़ है मौलाना मुफ्ती मोहम्मद तकी उस्मानी तो मौजूद आ मौलाना फजलुर रहमान का तहांखे चिड़ है हजरत मौलाना मुफ्ती मुनीबुर रहमान तो मौजूद आ तहां ला इलाहा इल्लल्लाह जो नारो भी कूड़ हयो रोटी कपड़ा मकान जो नारो भी कूड़ हयो कर्ज उतारो मुल्क समारो जो नालो भी कौम सां फ्रॉड कयो त 1 करोड़ नौकरियों ऐं 50 लाख घरनि जो नारो भी तहां कूड़ हयो कौम जे अखियुनि में सुरमो विधो ऐं कौम सां धोखो कयो। न कुरान जो कानून मिलियो न शरीयत जो निज़ाम मिलियो न रोटी मिली न कपड़ा मिलिया न मकान मिलियो। अज हालत इहा है जो आबादगार खे इज्जत सां 2 वक्तनि जी मानीअ जेतिरा रेट भी नथा मिलनि। कणक जॾहिं आबादगार वटा त रेट किरियल सारियूं आबादगार वटि आहिनि रेट किरियल कमंद आबादगार वटा रेट किरियल फुटी आबादगार वटा रेट किरियल सब्जी आबादगार वटा रेट किरियल इहा ई कणक मिल में थी पुॼे इहा ई सारी मिल में थी पुॼे इहो ई कमंद मिल में थो पुॼे इहा ई फुटी मिल में थी पुॼे इहा ई सब्जी मार्केट में थी पुॼे त रेट आसमान सां गरीब जो क़त्ल आम क्यों थो वञे हारी जो ऐं राहक जो क़त्ल आम क्यों थो वञे। रोटी कपड़ा ऐं मकान जो नारो हणी करे तहां पंहिंजा बिब भरिया आहिनि कौम जे तहां रिज़्क़ ऐं रोज़ीअ ते लत हणी करे कौम खे बुख ऐं बदहालीअ खां सवा कुझु न ॾिनो। ऐं ख़बर अथव
इहो सभु कुझु तव्हां सां छो थो थिए? रेट बि तव्हांखे नथो मिले, रोड भी तहां के कोने, रुगो घोट की खाली अकेलो जिलो साईं, अकेलो जिलो घोट की खाली घोट की जमा निकरंदड़ तेल गैस ऐं मल्टाई नेशनल कंपनियुनि जा पैसा रुगो घोट की ते ख़र्च थियन। मां कसम खणी तो चवां सजे घोट की जे रोडन ते सोन जूं सिरूं लगंदियूं। एडो पैसो आ घोट की जी बजट जो, सोन जूं सिरूं अरबन खरबन जी साल जी बजट आ। रुगो अकेले जिले घोटकीअ जी सिंध जे जिलन में शायद कराची जे 7 जिलन का पो सब का वधीक रेवेन्यू ॾींदड़ जिलो घोटकी आ। लेकिन घोटकीअ जो अॼु हाल छा है? घोटकीअ जे आबादकार जो हाल छा है? घोटकीअ जे अस्पतालुनि जो हाल छा है? घोटकीअ जे स्कूलनि जो हाल छा है? इलाज तो नथो मिले, को गरीब तड़पी तड़पी मरे त लाश खणाइण जे लाइ बि सरकारी अस्पताल में एम्बुलेंस भी नथी मिले। ता कौम सां धोखा क्या है? ता कौम सां फ्रॉड क्या है? खबर तो छो है? रॉयल्टी तहांखे छो नथी मिले? हे मल्टीनेशनल कंपनियुनि में तहांखे रोजगार छो नथो मिले? हे अक सारिन जा कमंद जा कणक जा फुटिन जा सब्जिन जा तहांखे छो नथा मिलन? तहांखे खबर आ त तहांजी सिंध धाड़ेलन जे रहमो करम ते छो आ? तहांजो कच्चो ऐं पक्को हिन वक्त अमाज गाह बणियल बदमनीअ जो छो? हुक्मरान चाहिन था त तहां पंहिंजे वेले में पूरा हुजो। नाश्तो कयो त मंझंदि जे चक्कर में लगी वञो त मंझंदि जी मानी ॿारनि खे कीअं खाराईंदो, वरी मंझंदि जे में चक्कर लगो त वरी रात जे फिक्र शुरू थी वञे त रात जी मानी कीअं खाराईंदो। अॼु जी दिहाड़ी कमायो त सुभाणे जे दिहाड़ीअ जे फिक्र में लगो। तहां के पंहिंजे घर जे मसलन में एडो उलझायो अथऊं ताकि तहां सोचे ही न सगो सिंध जे बारे में, मुल्क जे बारे में। असां बेट खपायूं हे पंजन मसलन में पूरा, असां जजीरा खपायूं हे पंजन मसलन में पूरा, असां दरिया खपायूं हे पंजन मसलन में पूरा। हे धाड़ेलन सां मोहजन, हे कच्चे पक्के जे धाड़ेलन सां मोहजन या हे पंहिंजे पेट सां मोहजन। हिननि खे सिंध जे बारे में सोचण जी का फुर्सत ही न मिले। हे मंसूबे सां सब कुछ थी रहियो ऐं हैरान हा सरदार बयान था ॾियनि त साईं मुंहिंजा हुकूमत कुझु करे, ॾोहारनि खे हुकूमत ॿधे। तव्हांजे घोटके जे सरदार साहब बयान ॾिनो। हिकड़े सरदार साहब चयो त 5 ॾींहनि में फैसलो कराईंदुमि। 24 कलाकनि खां पोइ साॻे ई घर जे ॿिए सरदार चयो असांजा हथ मथे। पहिरियों पाण में त ठहो, क़ौम खे पोइ ठाराइजो। पाण में कोन था ठहो, क़ौम खे धूल ठाहींदव। पाण में तव्हांखे इत्तफ़ाक़ कोन्हे, नाराज़ न थीजो। तव्हां ॻाल्हि सचा, पर तव्हां बि ज़िद्दी आहियो। मां छा कयां? जी हुकूमत कुझु करे। हाँ, हुकूमत में MNA मां आहियां न, घोटकीअ मां। MP मौली इसाक लगारिया हिकड़े हल्के मां, ॿिए हल्के मां सूबाई वज़ीर हाफ़िज़ सिराज चन्नो आ। तहां त काथे? तहां त माशाअल्लाह, तहां त मस्जिद जा कख खयो। तहां त हुकूमत ॾिठी कोन्हे। कंहिंखे त बेवकूफ़ बणायो। MNA तहां आहियो, MP तहां आहियो, वज़ीर तहां आहियो। अञा हुकूमत खे सिंह थींदा आहिनि छा? DC तहां था लॻरायो, SP तहां था लॻरायो, नौकरियूं तहां था ॾियो, रोडनि जा ठीका तहां था ॾियो, मल्टीनेशनल कंपनियुनि जूं रॉयल्टियूं तहां था खाओ। कंहिंखे त बेवकूफ़ बणायो। हुकूमत तहां आहियो, अमन तहांखे क़ाइम कराइणो पवंदो, अमन ॾियणो पवंदो क़ौम खे। ग़रीब जे पुटनि मरण जो ठीको न आहे कयो। ओ घोटकी वारो, ओ मसू कलवड़ वारो, कल मां रुस्तम में जॾहिं उन मासूम न्याणीअ सां मिलियुमि, टैक्सी ड्राइवर जे धीउ सां, उन जूं आहूं, उन जूं कूकूं, उन जूं सिसकियूं, उन जूं दाहूं मुंहिंजे दिमाग़ ऐं मुंहिंजे कननि में हाणे बि गूंजी रहियूं आहिनि। लेकिन ये आहूं, ये कूकूं, ये सिसकियूं वॾेरनि जे कननि में छो नथियूं पुॼनि? इन्हनि मासूमनि जा ॻोढ़ा हुक्मराननि खे नज़र छो नथा अचनि? आख़िरी अंधा ॿोड़ा गूंगा छो आहिनि? छा ग़रीब जे पुट ठीको खयो आहे मरण जो? तहां जे घर में मातम बर्पा थे त तहां खे ख़बर पए न। ग़रीब
गरीब जे घर में मातमा तहां जे कन ते जूं भी नथी रींदे। कबाइली झेड़न जा ज़िम्मेदार ये हुक्मरान है। कबाइली झेड़न जा ज़िम्मेदार ये वडेरा भतार खान नवाब ऐं सरदार है। तहां के अमन कायम कराइणो पवंदो। सिंध के अमन ॾियणो पवंदो। सिंध कुंधर कुहण जो ऐं कुहाइण जो ठिकाना बेरहमानो ऑपरेशन कयो। कहर कहड़े बे मुझो शहीद बाबो चवंदो हो, मुझे शहीद बाबे जी जिंदगी जी आखिरी तकरीर अज भी रिकॉर्ड ते मौजूद आ। खणी बुधो तो 5, 8, 10, 15 वडा वडा वडेरा बुधो दिसो तो 5 ॾींहनि में अमन कायम थे तो या नथो थे। तहां वडेरनि के अॻियां ऐं पोयां 50 स्कार्ड जो मोबाइलूं ॾेई सीटनि ते सलूट ॾेई उन्हनि जो मथो ख़राब कंदो तो धूड़ अमन कायम थी। या मरन वडेरा पाण त पोइ उन्हनि खे ख़बर पए त अज़ाब छा थींदो आहे। या मरन वडेरनि जा पुट त उन्हनि खे ख़बर पए त दर्द छा थींदो आहे। मरन वडेरनि जी औलाद त उन्हनि जी मायुनि जा ॻोढ़ा ॾिसनि त ख़बर पए त के माउ भेण धीउ ऐं ज़ाल जा ॻोढ़ा छा थींदा आहिनि। इन्हनि खे एसि ताईं ख़बर न पवंदी। इन बत्श रब्बिक लशदीद। अल्लाह जे पकड़ खां न बची सघंदो। क़ौम जे पकड़ खां बची वियो त बची वियो। हे ग़रीब तहां के छा कंदा। हे तहांजो राज भाग तहां के छा कंदा। लेकिन अल्लाह खां तहां ॾाढा न आहियो। हुक्मरानो अमन ॾियो, अमन कायम करायो। बेरहमानो ऑपरेशन ॿुधायो न तहां। कौम के जवाब ॾियो न तहां। तो जमीयत उलमा इस्लाम तहां के सॼो सॾे त वज़ीर आला हा। इहो ज़िम्मेदारी त वज़ीर आला जी हुकूमत में उहो हो, मां त कोन हुम। लेकिन वज़ीर आला जी ड्यूटी मां कई ऐं अमन जरगो कयो। हिकु दफ़ो न 2 दफ़ा कयो। मक्के मां बि फोनियूं, मदीने मां बि फोनियूं, हरम मां बि फोनियूं, मैसेज घर जा दर खड़काए दावतनामा पुजराया। हिकिड़ो हुकूमत में वेठल वडेरो सरदार ऐं नवाब न आयो। अचो हा त टेबल ते वेही हल कढूं हा न। अचो हा त वेही करे अमन जे लाइ त कोशिश कयूं हा न। तहां अमन जरगन में न आयो। तहां जी अमन जरगन में अदम शिरकत इन ॻाल्हि जो दलील आहे त तहां अमन जे लाइ संजीदा ई न आहियो। तहां अमन जे लाइ कोशिश करणी नथा चाहियो। तहां के अमन घुर्जे ई नथो। तहां आवाम के नंढन मसइलनि में उलझाए सिंध खपाइण था चाहियो। बेट ऐं वसीला ऐं जज़ीरा खपाइण था चाहियो। रोड ऐं रस्ता गिड़काइण था चाहियो। लेकिन केसि ताईं कंदो। इंशाअल्लाह अवाम सुजाग थी चुको। जमीयत उलमा इस्लाम जे क़यादत में अवाम मैदान ते निकिरी चुको आहे। ऐं रुगो सूमरा न आहिनि, रुगो इंधण न आहिनि, रुगो सूमरा इंधण न आहिनि। हर ज़ात वारो, हर बात वारो, हर कौम वारो, हर बिरादरी वारो, हर चंगो मठो इज्जतदार, हर मसलक वारो, हर मजहब वारो। सब देवबंदी ना है के बरेलवी बहन के शिया बहन के हिंदू बहन के सिख बहन जमीयत उलमा इस्लाम जे झंडे जे हेठा सिंध में तब्दीली चाहन था। इंशाअल्लाह सिर अड्डीअ ते रखी निकरी पिया आहियूं। इंशाअल्लाह सबा जड़ी सिंध के वागुन के बातन में आजाद जरूर कराईंदासीं। लेकिन हाणे जलसन जुलूसन सां कम न हलंदो, धरणन मुज़ाहिरन सां कम न हलंदो, जिंदाबाद मर्दाबाद सां सोडराने कम न हलंदो। घणी रज़ाकारी तू कई हाणे बदमजी वई। हाणे ॻाल्हि हाणे हाणे सोटो हुजे साण, बाक़ी पाण सम्झे थो त को ही न कनि, कावड़ी जी वेंदा वरी। हाणे जलसन जुलूसन खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। हाणे जिंदाबाद मर्दाबाद खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। हाणे तहां असां के दीन जे लाइ, इस्लाम जे लाइ, कुरान जे लाइ, दाढ़ी ऐं पटके जे लाइ, मस्जिद ऐं मदरसे जे लाइ, अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ ऐं सिंध जे अमन जे लाइ, ग़रीबन मिस्कीनन हारन मज़दूरन जे लाइ, बेटन वसीलन जज़ीरन जे लाइ ऐं समाजड़ी सिंध खे वागुन जे बातन मां आज़ाद कराइण जे लाइ मैदान ते निकिरणो पवंदो। पोइ रेल आई त बि बिस्मिल्लाह, जेल आई त बि बिस्मिल्लाह, मौत आयो त बि बिस्मिल्लाह। केड़ा तैयार आयो? जेका मौत जो मां वाइदो कन, मौत जो जेका मूंसां वाइदो कन, जेका सिर अॾीअ ते रखी बाक़ाइदे कफन बदी दीन ऐं धरतीअ जे लाइ निकिरी सघन, उहे उथी पी वाइदो कन। भाड़ जो तरो कोई न ॻाल्हाए। वाइदो
जवाब न थो अचे वाइदो वाइदो पक्को वाइदो मुड़साणो वाइदो मैदान ते निकिरंदऊ विढ़ंदऊ रेल ऐं जेल आई कबूल कंदऊ मौत आयो त कबूल कंदऊ ये कूकत की तीर का खंजर का दिखिया ये फूकत दी हीर का ओथर का दिखिया वह मंज मकामन में सुती पैजा मगर जे ये कौम उठी पई तपो महशर का दिखिया साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सबाबात करी तहां दोस्तन जी बड़ी मेहरबानी जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बला